नाज़रीन, शिकारपुर में बिरोही ऐं शेख बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ खूनी तकरार जे ख़ात्मे लाइ इलाइक़े जे मौज़ शख़्सियतुनि ते ॿधल मेड़मिंत क़ाफ़िलो धुरनि वटि पहुतो आहे। बिरोही बिरादरी ठाह करण खां इनकार करे छॾियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर महबूब बलोच खां। जी महबूब, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शिकारपुर में 2016 खां वठी जेको आहे बिरोही ऐं शेख तकरार हलंदड़ आहे। सदर वारे इलाइक़े में स्नूकर रांदि तां मामूली ॻाल्हि तां जेको आहे ही झेड़ो शुरू थियो, जंहिंमें उन वक़्तु 2016 में बाबू बिरोही जेको थियो, जंहिंखां बाद जेको आहे ही झेड़ो वधंदो वियो। तकरार जे निबेरे ऐं अमन करण लाइ अॼु जेको आहे शेख बिरादरीअ जे ॿियों दफ़ो जंग में हिकिड़ो मेड़मिंत क़ाफ़िलो मोकिलियो हो, जिन बिरोही बिरादरीअ खां इनकार कयो। अॼु ॿियों दफ़ो जेको आहे शेख बिरादरीअ पारां बिरोही बिरादरीअ खां मेड़मिंत क़ाफ़िलो मोकिलियो, जंहिंमें मोज़ीन ऐं बिरादरीअ जे चङनि मुड़िसनि ने शिरकत कई। क़ाफ़िले जो मक़सदु जेको हुयो, हिते शरीक मोज़ीन ॿुधायो त ॿिन्ही विच में हलंदड़ दुश्मनी ख़तमु करणु ऐं इलाइक़े में अमन अमान जी सूरत हाल बहितर बणाइणो हुयो। होॾां मक़तूल वाहिद बख़्श बिरोहीअ जे भाउ मोहम्मद बख़्श बिरोहीअ जेको आहे ठाह करण खां साफ़ इनकार कंदे चयो आहे त संदन धुर सां थियल ज़ियादतियुनि जो अज़ालो थियण ताईं हू सुलह लाइ तयारु न आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शिकारपुर में हलंदड़ शेख बिरोही तकरार सबबि हिन महिल ताईं हिकु औरत समेत 5 ॼणा जेके हिन क़तल थी चुका आहिनि, जंहिंमें 4 ॼणा जेके हिन जंहिंमें औरत बि शामिल आहे बिरोही बिरादरीअ जा ऐं हिकु जेको आहे शेख बिरादरीअ जो क़तल थियल आहे। जी महबूबा जी महिरबानी।